कंदासीं बेहतरीन फ़नकारा सिंध जी कोयल ज़बान जी जंहिंखे टाइटल भी मिलियल आहे फ़ौदिया सूमरे जे ज़िंदगी जे बारे में। त फ़ौदिया सूमरे पंहिंजी ज़िंदगीअ में केतिरा एल्बम रिलीज़ कया ऐं उन खां अलावा फ़ौदिया सूमरो पंहिंजा जेके महफ़िल अटेंड कंदी हुई उन जा घणा पैसा वठंदी हुई उन्हनि महफ़िलुनि वारनि खां। ऐं उन खां अलावा हिकिड़ी केस्ट जेका रिलीज़ थींदी आहे कंपनी वारनि जे तरफ़ां उन केस्ट कंपनी वारनि खां घणा पैसा वसूल कंदी हुई फ़ौदिया सूमरो। अॼोकी वीडियो में मुकमल ॻाल्हि कंदासीं दोस्तों। फ़ौदिया सूमरो सिंध जी हिकु बहितरीन फ़नकारा हुई ऐं सिंध जी वाहिद फ़नकारा हुई फ़ौदिया सूमरो औरतनि में जिन्हनि खे सिंध में तमामु घणो ॿुधियो वियो। ऐं उन जा सवे एल्बम जेको आहे सो रिलीज़ थिया सिंध में जेके दर्दनाक आवाज़ जी मालिक हुई ऐं सवे केस्ट उन्हनि जा जेको आहे सो सिंध में मक़बूल थिया। दोस्तों फ़ौदिया सूमरे पंहिंजी ज़िंदगीअ में 110 एल्बम पंहिंजा रिलीज़ कया केस्टनि जी सूरत में ऐं उन खां अलावा दरगाहनि ते ऐं शादियुनि जे महफ़िलनि में बेताद वञी जेको आहे सो फ़ौदिया सूमरे ॻायो ऐं तमामु घणी सिंध वासियुनि खां दाद हासिलु कई। त दोस्तों फ़ौदिया सूमरो हिकिड़े एल्बम रिलीज़ करण जा भारी भरकम पैसा वठंदो हुयो कंपनी वारनि खां। हिकु त औरत हुई ऐं उन खां अलावा उन जी आवाज़ तमामु बहितरीनु हुई ऐं उन खां पोइ फ़ौदिया सूमरे खे सिंध वासियुनि तमामु घणो ॿुधो ऐं तमामु घणी मोट ॾिनो। दोस्तों फ़ौदिया सूमरे खे जंग झर ऐं पूरी सिंध में जेको आहे सो तमामु घणो ॿुधियो वियो। ऐं त दोस्तों पहिरों कलाम फ़ौदिया सूमरे ॻायो त बेक़दरा क़दर न कई। इहो कलाम तमामु घणो जेको आहे सो वायरल थियो फ़ौदिया सूमरे जो ऐं फ़ौदिया सूमरे खे हैदराबाद जेको आहे सो रेडियो पाकिस्तान ते वञी हिकिड़े नाले वारे शाइर मुतारिफ़ करायो ऐं उते जेको आहे सो उन जा 2 कलाम रिलीज़ थिया जेके सिंध वासियुनि खे तमामु घणो जेको आहे सो वणिया ऐं तमामु घणी सिंध में उन्हनि मोट वरिती। दोस्तों उन खां पोइ फ़ौदिया सूमरे जा मुख़्तलिफ़ सूरतनि में केस्टूं रिलीज़ थियूं जिन्हनि में 7 जी तादाद में केस्टूं आहिनि। ऐं उन खां अलावा सिंध जा इहे 3 वॾा फ़नकार आहिनि। हिकिड़ो जलाल चांडियो सभिनीनि जो उस्ताद फ़नकार हुयो, ॿिए नंबर में मोहम्मद उर्स चांडियो मर्दनि में ऐं 3 नंबर औरत फ़नकार हुई फ़ौदिया सूमरो। इन्हनि 3 फ़नकारनि जी वॾी हाक हुई सिंध में ऐं इन्हनि जे ई केस्टूं हलंदियूं हुयूं सिंध में जेके बि सीडियुनि जी सूरत में हुजनि चाहे केस्टनि जी सूरत में हुजनि या चाहे मेलनि मलाखड़नि में जेके उते महफ़िल थींदा हुया मेलनि में उन्हनि महफ़िलनि में बि वञी इहे फ़नकार ॻाईंदा हुया। ऐं जलाल चांडियो चयो वञे थो वॾो जेको आहे सो भारी भरकम पैसा वसूल कंदो हुयो केस्ट कंपनी वारनि खां ऐं बहितरीन ठीकु ठाक रक़म वठंदो हुयो। इन जे करे हिकु त मक़बूल हुयो फ़नकार, ॿियो सिंध में तमामु घणी उन्हनि जी मोट हुई ऐं इहे 3 फ़नकार नाले वारा फ़नकार हुया जेके बि कंपनी वारा ईंदा हुया इन्हनि 3 फ़नकारनि सां राब्तो कंदा हुया ऐं इन्हनि 3 फ़नकारनि जा ई केस्टूं रिलीज़ थींदियूं हुयूं मुख़्तलिफ़ कंपनियुनि में ऐं मुख़्तलिफ़ जेको आहे सो केस्ट कंपनियुनि जी सूरत में। दोस्तों इन्हनि खे 3 फ़नकारनि खे सिंध में मुख़्तलिफ़ एवॉर्ड मिलिया जंहिंमें अलशहबाज़ एवॉर्ड थियो, लतीफ़ एवॉर्ड थियो या ॿिया एवॉर्ड थिया। डज़ननि जे सूरत में इन्हनि खे एवॉर्ड मिलिया सिंध में ऐं इहे 3 फ़नकार वॾा मक़बूल फ़नकार हुया।